बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम ॾिसण वारा दोस्तो ऐं भाइरो, अस्सलाम वालेकुम। जीअं त तव्हांजे साम्हूं हिन सिंध टैलेंट टीवी जे ज़रिए असां आसान ऐं निहायत आसान फार्मूला तव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं ऐं तक़रीबन उहे फार्मूला आहिनि जेके तव्हांखे उन्हनि मर्ज़नि खां निजात ॾियारींदा इंशाअल्लाह ताला जेके माण्हूअ खे मौत ताईं जेके पहुचाईंदियूं आहिनि। हिन चैनल जी असां ते त ज़रूरु महिरबानी आहे जो असांखे हिकिड़ो मौक़ो ॾिनो अथनि माण्हुनि जा हथ खणी करे दुआ हासिलु करण जा, ऐं तव्हांजे लाइ बि हिकु बहितरीनु मौक़ो अता कयो वियो आहे त जीअं तव्हां बि वॾनि इस्पतालुनि डॉक्टरनि जे रुख अचण जे बजाय हिकु हिन सिंध टैलेंट टीवी खे सही नमूने सां ॾिसण ऐं हिन खे पंहिंजे दिलि जी धड़कन बनाइण सां तव्हांजी दिलि ऐं जिस्म खे जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे ख़तमु थी वञनि ऐं सिंपल आसान फार्मूलनि जे ज़रिए इंशाअल्लाह ताला। हाणे मुख़्तलिफ़ तव्हांखे असां कुझु फार्मूला ॿुधाया आहिनि ऐं अल्लाह ताला लुक़मान हकीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हिकमत अता कई ऐं अल्लाह ताला उनखे उहा हिकमत अता कई त जेके बि जड़ियूं ॿूटियूं अल्लाह ताला हिन धरतीअ ते पैदा कयूं आहिनि, हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि में सिर्फ़ु हथ विझंदा हुया या उन सां ॻाल्हाईंदा त उहे ॿूटियूं उन्हनि सां ॻाल्हाईंदियूं या उहे वणनि सां ॻाल्हाईंदा हुया त असांखे तूं फलाणे मर्ज़ जे लाइ इस्तेमालु कर त असां उन्हनि जे लाइ शिफ़ायाब बनबासीं अल्लाह ताला जे हुकुम सां। ईअं ई अल्लाह ताला जे फज़लो करम सां असांजे नौशर फ़िरोज़ जे बुज़ुर्ग असांजे मोहसिन मुंहिंजे उस्ताद सैयद साईं फैज़ मोहन शाह नौशर फ़िरोज़ जे लुक़मान हकीम चइजे खणी त उहे हुया जन असांखे इहा शइ सेखारी त जेकॾहिं तव्हां कंहिं बि जड़ी ॿूटीअ खे जेकॾहिं नाले सां नथा सुञाणो त तव्हां उनखे हथ सां मटियो या हथ लाइ ॾिसो। इन्हनि ॿिनि शयुनि में तव्हांखे उहा ॿुधाईंदी त हीअ हिन मर्ज़ लाइ इस्तेमालु थी सघे थी, या वरी जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे त हीअ ज़हरीली शइ न आहे त उनखे ज़बान में चॿारे उन जो ज़ाइक़ो मालूम करण सां तव्हांखे इन शइ जी ख़बर पइजी वेंदी। असुलु हिकमत जेका आहे उहा जड़ियूं ॿूटियूं आहे जंहिंजी हिकमत जे ज़रिए इन्हनि सभिनी शयुनि जी ख़बर पवंदी आहे। हिकमत दानाई खे चइबो आहे। इन दानाईअ जे ज़रिए ई अल्हम्दुलिल्लाह जड़ियुनि ॿूटियुनि मां फ़ाइदो वठी करे माण्हू काफ़ी वॾियुनि मंज़िल ते पहुची चुका आहिनि। हाणे अॼु तव्हांजे साम्हूं जेको हिन मुआशिरे में हींअर वधि में वधि वधंदड़ मर्ज़ आहे शुगर जो, उन जो फार्मूलो ॿुधाईंदासीं तव्हांखे। ऐं शुगर छो थींदी आहे उहा साॻी ई वरी वापसि मोटी ईंदासीं साॻियुनि पुराणियुनि ॻाल्हियुनि ते त मादे जे ख़राबी जे करे। ऐं उन खां अलावा हींअर ब्लड प्रेशर जीअं तेज़ थी थो वञे उन्हनि जा बि टेंशन थींदा आहिनि ऐं टेंशन मां ई ॿिया मर्द जेके आहिनि उहे उन्हनि जी क्रिएशन थींदी आहे। जीअं असांजी शुगर आहे, शुगर जेका आहे उहा हिकु कंहिं मुसलसिल कंहिं नंढड़ी ॻाल्हि खे सोचण जे करे दिमाग़ ते भार थींदो आहे ऐं मादे ते भार थींदो आहे। जॾहिं इहे ॿई शयूं इंसान जूं कमज़ोर थी वेंदियूं आहिनि त उन्हनि ॿिन्हिनि मां उहा कुवत निकिरी वेंदी आहे त उहा पाण में उहा शइ समाए सघनि ऐं बर्दाश्त करे सघनि। जॾहिं उहे पंहिंजे पाण में बर्दाश्त करण जी कुवत ख़तमु करे छॾींदियूं आहिनि मैदो ऐं असांजी दिलि ऐं दिमाग़, त पोइ उहे ॿिनि सूरतुनि में ॿाहिरि निकिरी पवंदी आहे। या ब्लड प्रेशर घटि वधि थींदो आहे या असांजी शुगर घटि वधि थींदी आहे। ऐं उनखां हिकु बहितरीनु हिकिड़ी तव्हांखे सजेशन आहे तव्हांजे लाइ त जेके असां मिठाण खाऊं था, ख़ासि तौर ते असांजे पाकिस्तान में जेका खंडु वग़ैरह ठहे थी या छामान ठहे थी ऐं इन में कहिड़ो गंद किचिरो इस्तेमालु थिए थो उहो अलाह ई ॼाणे थो, पर इन्हनि शयुनि जो तमामु तेज़ असरु आहे जेको असांजे मादे खे ख़तमु करे ॻारे कमज़ोर करे थो छॾे। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियां सुठो मशवरो तव्हांखे इहो ॾिबो त का बि मिठी शइ तमामु थधी ऐं तमामु गरम, इहे ॿई शयूं तव्हां इस्तेमालु न कंदा कयो महिरबानी करे। छो जो असां जॾहिं चांहि पीअंदा आहियूं असांजा तक़रीबन दोस्त शुगर जा मरीज़ चांहि जे करे थी विया आहिनि, पोइ इन जे करे असां होटलिंग कंदा आहियूं, होटल ते गरम में गरम ताज़े में ताज़ी चांहि वठंदा आहियूं। तव्हां दोस्त ॾिठो हूंदो जॾहिं खंड खे बाहि ते रखिबो आहे त उहा चाश थींदी आहे यानी पाणी थी वेंदो आहे, वरी जॾहिं उनखे ठारिबो आहे त साॻी पथर वांगुरु पकी थी वेंदी आहे। हाणे असां इन खे चाश वांगुरु चांहि में विझी करे गरम त ज़रूरु कयो,
पर असां हिनखे गरम जॾहिं मादे में विझंदासीं जॾहिं मादे में इहा शइ विलोड़ बि त साॻी थधी थी वेंदी ऐं उहा शइ असांजो मादो बर्दाश्त न करे सघंदो, जंहिंजे करे असांजो मिठाण जिस्म जो अॻिते पोइ वधणु शुरू थी वेंदो या घटिजणु शुरू थी वेंदो ऐं जंहिंजे करे असांजी शुगर जेका आहे उहा तमामु वधी वेंदी या घटि थी वेंदी। उन जे लाइ असां वटि हिकमत में हिकु आसान शयूं आहिनि। हिकु लिम जो वणु जेको तव्हां ॿुधो आहे, उन में लिमूरियूं थींदियूं आहिनि, जेको लिम जो ॿिज थींदो आहे, उन लिमूरियुनि में अंदरि हिकु गोरा थींदा आहिनि नरम क़िस्म जा, असां उहे कढंदासीं। लिमूरियुनि जा गोरा तक़रीबन 1 तोलो जेको असां ॼमूं खाईंदा आहियूं उन जो ॿिज, उन मां अंदरां जेके गोरा निकिरंदड़ आहिनि, उहे गोरा बि असां उन जे तरे वज़न जेतिरा जेका लिमूरियुनि जा गोरा 1 तोलो कढूं था त ॼमूं जा गोरा बि 1 तोलो कढंदासीं। उन सां गॾु ट्रूहो जो ॿिज, करेले जो ॿिज, इंडर, जव, कड़ा सभु आहिनि, जवनि जहिड़ा हूंदा आहिनि, पर हीअ जेके आम जव खाइबा आहिनि इहे असांजे खाधे जे लाइ फिका थींदा आहिनि ऐं उहे ई इंतिहाई कड़ा थींदा आहिनि। ॿियो झंगली गिदामिड़ी, जंहिंखे चेल चाक टिकियूं बि चइबो आहे, ऐं ॿियो ॻुड़ मार ॿूटी। इहे 6-7 शयूं आहिनि। जेकॾहिं असां इन्हनि सभिनी शयुनि खे हमवज़न सुफ़ूफ़ करे पाउडर ठाहे इन मां 1000 मिलीग्राम वारो कैप्सूल भरे करे असां सुबुह ऐं शाम 20 ॾींहं इस्तेमालु कंदासीं त इनशा ताला असांजी शुगर पंहिंजी लेवल ते अची वेंदी। ऐं 20 ॾींहंनि खां पोइ वरी 20 ॾींहं सिर्फ़ु हिकु टाइम असां राति जो इस्तेमालु कंदासीं ऐं उन खां पोइ वरी 20 ॾींहं हिकु न ॿिए ॾींहुं असां हिनखे इस्तेमालु कंदासीं। इनशा ताला तक़रीबन 3 महीना मुसलसिल इहो फार्मूलो इस्तेमालु करण सां इनशा ताला शुगर जो बिल्कुलु ख़ात्मो थी वेंदो। इनशा काफ़ी दोस्तनि जो आज़माइल आहे। उहो वरी हिन टैलेंट खे, सिंध टैलेंट टीवीअ खे जॾहिं तव्हां ॾिसंदो ऐं सब्सक्राइब कंदो हिनखे ऐं तव्हां हिन जे खे ॾिसण जो तव्हां शौक़ु रखंदो त तव्हांजे साम्हूं असां उहे पेशेंट जेके असां वटि ईंदड़ आहिनि ऐं अलहमदुलिल्लाह इहे जेके तव्हांखे फार्मूला ॿुधायूं था इन मां सिहतयाब थी विया आहिनि ऐं उहे हींअर मुकमिल सही आहिनि, उहे बि तव्हांजे साम्हूं असां दोस्त पेश कंदासीं जेके तव्हांखे इन्हनि दवाउनि जी रिज़ल्ट ॿुधाईंदा त तव्हांखे उन्हनि खे केतिरो फ़ाइदो थियो आहे ऐं हुन कहिड़े तरतीब सां इस्तेमालु कई हुई। ऐं इनशा उन खां वधीक त बहितर इहो आहे जेको ठाहींदड़ आहे ऐं उहो तव्हांजे साम्हूं बरज़बान जेका पेश करे थो ऐं तव्हां उनखे गौर सां ॾिसी ऐं सम्झो था त शायदि इन जे लाइ तव्हांजे लाइ इन खां वधीक बहितर ॿी का बि शइ न आहे।